बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों जीअं तव्हांखे ख़बर आहे त हर वारे तव्हांखे मिलाईंदो आहियां कंहिं नात ख़ान सां या कंहिं शाइर सां। अॼु दिलि चाहियो त असां हिकिड़े बहितरीनु इंसान ऐं तमामु प्यारी शख़्सियत साईं मोहम्मद बख्श सतो साहिब सां असां मौजूदु आहियूं। साईं जन पंहिंजे कंहिं कमकार सां असां सां मुलाक़ात थी वई, साईं खां टाइम घुरियोसीं। पाण मसरूफ़ तरीन माण्हू आहिनि पर उनजे बावजूदि बि असांखे टाइम ॾिनो, इहा असांजी वॾी महिरबानी असां ते। दोस्तो जीअं त जेको हीअ असांजो चैनल आहे, जेके असांजे चैनल ते नवां आहियो उन्हनि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो, त जीअं हीअ असांजो जेको कमु आहे ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे। ऐं असांजे चैनल ते जेके नात वग़ैरह या इस्लामी तकरीरूं आहिनि उहे ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघनि। असांजे वीडियोज़ खे लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा हलो, जीअं असांजी महिनत जेका आहे इहा ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे। त साईं सां कुझु गुफ़्तगू कंदासीं, छो जो जॾहिं असां चैनल असां शुरू कयो पियो त उन में साईं जन जो बि हिकिड़ो बहितरीनु किरदारु हुयो असां सां गॾु, ऐं हिकिड़ी सोच हुई हिकिड़ो गॾिजी करे त असां हिन कम खे शुरू कयोसीं। ऐं उन शुरू करण में साईं जन असां सां गॾु हुया ऐं गॾु आहिनि। यकीनन असांजे कैमरा जे पोयां हूंदा आहिनि साईं। अॼु असांखे दिलि चाहियो त अॼु साईं खे तव्हां सां मिलाईंदा हलो। उन जे हवाले सां जीअं तव्हां दोस्तनि खे ख़बर पए त असांजी हिकिड़ी पूरी टीम हूंदी आहे जेका इन चैनल ते कमु कंदी आहे। त मां चाहियां थो त वारे वारे सां अॻु में तव्हांखे अब्दुल रशीद बेण साहिबु जेको डायरेक्टर आहे असांजो, सां हुन सां मिलायोसीं। अॼु वरी साईं मोहम्मद बख्श सतो साहिबु तव्हांखे मतिलबु मुखातिब आहे साईं अवां सां गॾु। साईं सां कचहरी कंदासीं, हाल अहवाल कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। सभु पहिरियां तव्हांजी महिरबानी, तव्हां साईं मान कजो, तव्हांजी चैनल आहे असांजी वॾी महिरबानी तव्हांजी। साईं हे जेको असां कमु कयूं पिया था ऐं इन में तव्हांजो माशाअल्लाह हिकिड़ी सोच ऐं त बाबा तव्हां नात खान आहियो ऐं नात खानी पढ़ो था त उनखे अहिड़े हिसाब सां आंदो वञे जो ॿिया दोस्त जिन खे विया पिया। इन टोटल सिलसिले में अव्हां जो वॾो किरदारु असां सां रहियो, त अलाह साईं अव्हांखे बि इन जो जज़ाए ख़ैर अता कंदो। त साईं कीअं आहे तबियत, तव्हांजी मसरूफ़ियत ॿी कहिड़ी आहे बसि असांजे चैनल खां अलावा जेको तव्हां कमु कयो? हा महिरबानी। असल में आउं जेको आहे सो प्राइमरी टीचर आहियां ऐं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शाह अब्दुल भीटा स्कूल में पढ़ाईंदो आहियां माशाअल्लाह। उन खां अलावा जेको आहे सो कंप्यूटर सां रिलेटेड इंटरनेट सां रिलेटेड जेके कमकार हूंदा आहिनि उहे बि कंदा आहियूं। ऐं ॿियो सोशल कमु दोस्तनि जा कम हूंदा आहिनि जेके उन में बि सरगर्म हूंदा आहियूं। ऐं ख़ुशी थींदी आहे जेकॾहिं मुंहिंजे हथां कंहिंजो कमु थींदो आहे। उन सां तव्हांजी जी माशाअल्लाह ई तमामु बहितरीनु कमु आहे जेको कमु कयो पिया। सिंधी नात खान खे प्रमोट कयो पिया, तमामु घणी ज़रूरत आहे। जीअं त जॾहिं खां यूट्यूब चैनल आयो आहे 2018 उन में जेको आहे सो काफ़ी जेके आहिनि सो पहिरियों ॿियनि मुल्कनि जा उन में जेको आहे सो पंहिंजी शयूं इंट्रोड्यूस कराईंदा, प्रमोट कराईंदा। पर जॾहिं खां पाकिस्तान हाणे इहो वरी थियो ईअं पियो नात खान हिकिड़ो कराची कीअं वञे चैनल जे लाइ, वीचारो हिकिड़ो ग़रीब आहे उहो कीअं ख़र्चु करे वञे उते रिकॉर्डिंग जा ख़र्चा टाइम कढी वञे। त असांजो इहो सोशल मीडिया जो दौरु आहे त उन हिसाब सां वरी पंहिंजे शहर जा या जेके महिमान ईंदा आहिनि त वरी उन्हनि खे बि हिकिड़ी सहूलियत मिली वई त असांजे हिन चैनल ते अची करे ऐं पंहिंजो आवाज़ु ॿुधाइनि था। बिल्कुलु ऐं ॿियनि दोस्तनि खे इहो वणे थो, छो सभु को पंहिंजे पंहिंजे ख़्याल वारो कंहिंखे घर वेठे हिकिड़ो सुठी आवाज़ जो मालिक ऐं सुठी शइ मिली थी वञे त असांखे बि मज़ो अचे थो इन मां। बिल्कुलु सही। असल में छा आहे न, फ़न जेको आहे सिंध जे कंड कुड़ मौजूदु आहे उनखे निर्वार करणु। हाणे किन माण्हुनि वटि अहिड़ा सोर्सिस कोन्हनि, अहिड़ा वसीला न आहिनि जो पंहिंजो फ़न पंहिंजो आवाज़ु ॿियनि ताईं पहुचाए सघनि। हीअं जेको तव्हां माशाअल्लाह कमु खयो आहे इन लाइ टाइम वग़ैरह ॾियो था, तव्हां जेको आहे सो वञी उन्हनि खे इंट्रोड्यूस कयो था, उन्हनि जो आवाज़ु भरे था रिकॉर्डिंग कयो था पूरी सिंध में, बल्कि वर्ल्ड में जिते जिते सिंधी आहिनि जेके दीनी मालूमात दीनी था उन्हनि ते पहुचायो था। इहो तमामु बहितरीनु कमु आहे। जेकॾहिं इहे ई अॻिते हली जेकॾहिं निकिरी था आहिनि तमामु सुठे आवाज़ वारा के चैनल वारो उनखे ॾिसे थो ऐं उनखे पसंदि उनखे चैनल उनजो मुस्तक़बिल ठही वेंदो माशाअल्लाह। इहो तव्हांजो माशाअल्लाह ज़बरदस्त कमु आहे ऐं मूंखे तमामु घणो पसंदि आहे। ऐं आउं त चवंदुसि त जेकी बि दोस्त ईद ॾिसनि पिया असांजो इहो चैनल उनखे जेको आहे सो चैनल ई का बि शइ जेसि ताईं शेयर न कराबी ताईं पहुचाइबी न आहे तेसि ताईं उहा माण्हू खे ख़बर न हूंदी आहे, माना उहा लिकियलु रहंदी आहे। भली केॾो माण्हू हिकिड़ो टीचर आहे, जेकॾहिं टीचर हिकिड़ो पंहिंजो स्कूल में पढ़ाए थो तमामु बहितरीनु नमूने सां, ऐं जेसि ताईं उहे शागिर्द हुनजा वञी 20-18 साल खां मथे जॾहिं ॿाहिरि निकिरी नौकिरी में पोइ ख़बर पवंदी आहे केतिरो कमु आहे। त हीअ बि जेको तव्हांजो कमु आहे इहो जेको आहे हिते हुते माना
रिकॉर्डिंग थी मथे वही माण्हू ॾिठो उनखे शेयर कराईंदा माण्हू ते पहुचंदो फ़ाइदो हासिलु करे सघंदा। जेके दोस्त नवां आयो असांजे चैनल ते उन्हनि खे असां वरी बि गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो त जीअं ई असांजो मैसेज ॿियनि दोस्तनि ताईं पुॼे ऐं ॿिया दोस्त बि हिन मां फ़ाइदो वठी सघनि। ऐं जेके दोस्त अहिड़ा आहिनि नात ख़ान या असांजे जेके इस्लामी हिसाब सां जेके इश्क रखनि था महबूब मदीना साईं सां ऐं हिन सॼे सिलसिले सां त उन्हनि ताईं हीअ शइ पुॼी सघे। जो सही यूट्यूब जो चैनल MB Sahto टीचर आम जेको आहे सो एडुकेशन जे हवाले सां कमु कयां पियो। चैनल ते पंहिंजा जेके आहिनि सो ॿारनि जूं स्पीचिस वग़ैरह, ॿारनि जा नातूं, ॿार जा हमद, स्कूल में जेके पार्टिसिपेशन के क्विज़ कॉम्पिटिशन कराईंदा आहियूं स्कूलनि में जेको उहे या ॿियनि स्कूलनि जा जेके हूंदा आहिनि या किथे बि जेके ॿार का सुठी कारकर्दगी ॾेखारींदा आहिनि उहा रिकॉर्ड करे वठंदा। छाकाणि इहो जेको आहे नंढे हूंदे ॿारनि जी जेका रिकॉर्डिंग वॾे हूंदे असांजी हेड़ी पार्टिसिपेशन असां कई हुई ऐं उन मां घणा ॿार सिखंदा आहिनि स्पीचिस हासिलु कयूं किथां असां बचपन में कीअं हूंदासीं बिल्कुलु यूट्यूब चैनल ते वञी करे पंहिंजी उहा यादि ॾिसी सघनि था। बिल्कुलु ई मेमोरीज़ आहिनि जेकी माना माण्हू रखनि था ऐं उन्हनि खे प्रोमोट करणु घुरिजे। ॿार खे ख़ुशि थियनि था ॿार जॾहिं पंहिंजा वीडियो ॾिसनि था। ऐं आउं हिन चैनल जी तरफ़ सां सभिनी ॾिसंदड़ खे गुज़ारिश कंदो साईं जो जेको चैनल आहे शौकत चांडियो SHC चैनल जो नालो आहे। इनखे तव्हां जेको आहे सो सब्सक्राइब कयो ऐं जीअं तव्हां जेको आहे सो चैनल में जेके वीडियोज़ अचनि थियूं उहे ॾिसी सघो। उन खां अलावा बेल आइकन खे बि जेको आहे सो क्लिक करे छॾींदा त तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदो रहे त कहिड़ो नओं वीडियो आयो आहे। उन खां अलावा जेके तव्हां वीडियो ॾिसो था ॾिसो पिया उनखे लाइक करे छॾियो त जीअं हिन चैनल खे प्रमोशन थिए प्रोमोट थींदो त लास्ट बट जेको आहे सो ऐं असांजा जेके सब्सक्राइबर वधंदा ऐं उनखे फ़ाइदो पवंदो। उन खां अलावा नाज़रीन जीअं त साईं जन जो पंहिंजो चैनल आहे बाक़ाइदे सां त MB Sahto टीचर जेको आहे तव्हां सर्च कंदो त उनते साईं जी जेका महिनत आहे नंढड़ा ॿारनि जी जेका बि उन्हनि में एक्टिविटी हूंदी आहे जेतिरो टैलेंट हूंदो आहे जंहिंमें उहो साईं जन रखंदा आहिनि पंहिंजे चैनल ते। हाणे बि नयूं शयूं काफ़ी असां ॾिठियूं आहिनि चैनल ते आहे त इन मां इहो थींदो आहे त उन्हनि ॿारनि सां गॾु उनजा वालिदैन ॾिसंदा आहिनि त असांजो ॿारु आहे की स्कूल में वञे थो त उहो पढ़े थो त छा पढ़े थो केतिरो में टैलेंट आहे त साईं जन उनजे करे उहो वीडियो ठाहे रखंदा आहिनि। उनजो मक़सदु इहो ई हूंदो आहे सिर्फ़ु त जीअं उहे उनजा वालिदैन बि ॾिसी सघनि त असांजा उस्ताद केतिरी महिनत कनि पिया ऐं केतिरो कमु थिए पियो थो। त साईं जे चैनल MB Sahto खे बि तव्हां सब्सक्राइब कंदा हलो त जीअं इहो मैसेज जेको आहे इहो ॻाल्हि खे दोस्तनि ताईं पुॼंदो वञे ऐं शागिर्दनि में बि इहो हिकिड़ो रुझान वधे त भई टैलेंट आहे त हू पढ़ण में अञा अॻिते होशियारी वठनि बजाए की जो हू गेमुनि खेॾण ते या रांदि खेॾण ते या अजायो टाइम विञाइण ते दिलचस्पी वठंदा आहिनि या सॼी राति जाॻंदा आहिनि। पोइ सुबुह जो जेॾी महिल उस्ताद वटि ईंदा आहिनि त पोइ पिया उबासी ईंदा आहिनि। पोइ उस्तादनि खे बि तकलीफ़ थींदी आहे वालिदैन ख़्यालु रखंदा आहिनि ॿारनि जो। त उनजे करे साईं जन हिकिड़ो चैनल इन जे लाइ खोलियो आहे त जीअं ॿारनि जी जेका कारकिरदगी आहे उहा ॿार बि ॾिसनि पाण में त उन्हनि खे बि ख़बर पए त असां हिक ॿिए खां वधीक महिनत कयूं ऐं पहिरीं पोज़ीशन ते अचण जी कोशिशि कयूं त जीअं असां बि ईअं साईं जे चैनल ते असांजी बि का वीडियो ठहे असां में को टैलेंट अचे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। साईं जन तमामु मसरूफ़ माण्हू आहिनि पोइ बि असांखे टाइम ॾिनो असांजी वॾी वॾी जेके बि चैनल ते नवां आहियो मां उन्हनि खे वरी बि इहा गुज़ारिश कंदो असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। ईअं ई वरी मिलाईंदासीं तव्हांखे कंहिं नए दोस्त सां कंहिं नए अहिड़ी शख़्सियत सां जेका असां सां गॾु जुड़ियल आहे ऐं महबूब मदीना साईं जेको नओं नात ख़ान या वरी को शाइर उन सां तव्हांखे मिलाईंदा रहंदासीं। हीअ सिलसिलो जारी रहंदो। अव्हांजो साथ ज़रूरी आहे ऐं असां तव्हांखे इजाज़त वठंदासीं। जिते बि हूंदो आबाद हूंदो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि शादो आबाद रखे।